हीअ उन वक़्त जी ॻाल्हि आहे जॾहिं हुकूमत कादियानियुनि जी हिमायत करे उन्हनि खे पंहिंजे मज़हब ते हलण जी छूट ॾिनी हुई, पर अवाम कादियानियुनि खां नफ़रत कंदो हुयो। हिक घिटीअ मां कादियानी लंघियो, उते वेठल ॿिनि नौजवाननि कादियानीअ खे गार ॾिनी। उन कादियानी अदालत में केस कयो। उहा ॻाल्हि तमामु मशहूरु थी। मुस्लमान छोकिरनि खे सज़ा खां बचाइण लाइ केतिरा ई बुज़ुर्ग उथी खड़ा थिया। वकील कयो वियो। वकील खे हिकु बुज़ुर्ग सम्झायो त तूं केस में अहिड़ा पॉइंट आण जो मुस्लमान छोकिरनि खे सज़ा न अचे। वकील चयो, तव्हां बेफ़िक्र थियो, आउं कादियानियुनि खे केस ताईं हथु खणाए छॾींदुसि। केस जी ॿुधणी शुरू थी। उन ॾींहुं अदालत माण्हुनि सां भरियल हुई, पेर रखण जी जॻह बि न हुई। मुस्लमाननि जे वकील कादियानीअ खां सवाल कयो त हिन छोकिरनि तोखे गार ॾिनी? कादियानीअ चयो, हा। वकील चयो, कहिड़ी गार? कादियानीअ अदालत जे विच में उहा गार ॿुधाइणु नथी चाही। उन चयो, मूंखे यादि कोन्हे। वकील उन खे कुझु गारियूं ॾेई ॿुधायूं त भला हिननि मां का गार आहे? कादियानीअ जा पघर न थी बीठा। उन सोचियो, भरी अदालत में उहा गार ॿुधाइणु मुंहिंजी बेइज़ती आहे। सोचियाईं त न, हिननि में कोन्हे। वकील अदालत खे चयो त जेसीं इहो तइ नथो थिए त गार कहिड़ी आहे, तेसीं केस अॻिते न वधणु ॾियो। जज वकील जी चाल सम्झी वियो। दिलि सां मुस्लमान छोकिरनि सां गॾु हुयो, सो दिलि में खिलियो ऐं वकील खे चयो, तव्हां सही आहियो। पहिरें तइ कयूं कहिड़ी गार आहे। वकील चयो, मूंखे कुझु वक़्तु ॾिनो वञे, कुझु ॿियूं गारियूं बि यादि करे अचां। जज उन खे कलाक जो वक़्तु ॾिनो। कलाक खां पोइ वकील 52 गारियूं माउ पीउ ते कादियानी खे ॾींदे चयो, भला हीअ गार हुई? कादियानी परेशान माउ पीउ ते गारियूं खाईंदो वञे ऐं इनकार कंदो वञे। हाणे वकील चयो, जनाब, मूंखे जेके गारियूं यादि कयूं उन्हनि मां हिक बि गार ते मुतफ़िक़ कोन्हे। वधीक वक़्तु ॾिनो वञे त 200-300 गारियूं यादि करे अचां। जज मुस्कुराए चयो, ठीकु आहे, तोखे हफ़्ते जो टाइम ॾियां थो। अदालत हफ़्ते जो वक़्तु ॾिनो। ॿिए ॾींहुं वकील बुज़ुर्ग खे चयो, मुबारक हुजे, कादियानी केस तां हथु खणी वियो, न त हफ़्ते खां पोइ अञा 1000 गारियूं मुंहिंजे वाता ॿुधे हा।